मोरो रिपोर्ट आरिफ अली यूसुफ जे पाकिस्तान पीपल्स पार्टी के अगूणे MNA ज़ुल्फ़िकार अली बहन के हथ से तालके नौश रोफरोज़ के मुख़्तलिफ़ गोठन के नेक मर्दन पारां पीपल्स पार्टी में शमूलियत करे छड़ी। उन हवाले से मिलियल जान मूजिब तालके नौश रोफरोज़ी यूनियन काउंसिल भंड के गोठ बेग मोहम्मद पंवर में सदर दीन पंवर और गोठ खैर मोहम्मद बोयो में आशिक अली बोयो पंहिंजे बिरादरिन और हमदर्दन समेत जतोई ग्रुप के अलविदा करे अगूणो MNA ज़ुल्फ़िकार अली बहन ते एतमाद कंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान करे छड़ियो। उन मौके ते सदर दीन पंवर और आशिक अली बोयो जो चवण हो ज़ुल्फ़िकार अली बहन की शख्सियत और संदस सादगी और तक की अवाम से मोहब्बत ॾिसंदे मुतासिर थी PPM में ऐलान किया है, जडें त अगूणो MNA ज़ुल्फ़िकार अली बहन समूरे गोठ वारन जा थोरा वणिया और खेनि यकीन दियारो त मां अवां सां हर मुश्किल घड़ी में गॾु हूंदसि और इंशाअल्लाह ईंदड़ इलेक्शन में मुंतखब थी करे अवां जे गोठन जा बुनियादी मसला हल करे अवां जी बेरोज़गार नौजवानन के नौकरियों पिण ॾिनियूं वेंदियूं। ज़ुल्फ़िकार अली बहन वधीक चयो त मोहतरम बेनज़ीर भुट्टो PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी और को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी जी मिशन ते हलंदे मां पंहिंजे तक जे हर हिक माण्हू वटि वेंदो आहियां और संदन के लाइ पंहिंजा दरवाज़ा हमेशा खुलियल रहंदा आहिनि। हिन ॿुधायो त मूं गुज़िरियल 5 सालनि दौरान तक जे रिकॉर्ड तरक्याती कम कराया आहिनि और MNA कोटा तहत मेगा प्रोजेक्ट पिण पंहिंजे तक जे माण्हुनि लाइ आंदा आहिनि, जिन में मोरो नवां जतोई रोड खां परण जो रोड, मोरो नवां जतोई रोड खां मनाई के मिलाईंदड़ प्रोजेक्ट, मस्जिदन मदरसन इमाम बारगान खां लाइ मेगा सोलर पैनल जा प्रोजेक्ट, मोरो शहर पटीदन शहर दरिया खान मरी शहर तक जे लाइ तादाद गोठन जे लाइ करोड़ रुपयनि की लागत से पीओर सिरुनि जो कम सरे फ़रस्त आहिनि।